قال الله تبارك وتعالى في شأن حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما मौजा निहायत वाजिबुल इहतराम व तकरीम स्टेज पे तशरीफ फरमा मुक़्तदर उलमा व हुफ़ाज़े किराम खुसूसन सदर महफिल हज़रत अल्लामा साईं मुफ्ती अब्दुल नबी सिकंदरी साहिब ब्याजे के महफिल में मौजूद आहिन इज्जत मानवारा भलारा प्यारा अजीज दोस्त मुसलमान भाइयों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह ये अजीम शान महफिल मुबारक जेका असांजे प्यारे भाव मोहतरम मोहम्मद अजीम जे तरफा जेको सदाखाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे उन्हें पंहिंजे वालिदैन जे ईसाले सवाब जे लाइ हीअ सोहणी महफ़िल मुनामिद कई आहे। अॼोकी मुबारक रात में असल में मुंहिंजो प्रोग्राम दरगाह शरीफ ते ॾिनल हुयो जिते हिन महफ़िल खां बाद में हाज़िरी ॾियणी आहे। इन जे रस्ते सां साईं मुफ्ती साहिब जे इसरार ते ऐं मुहब्बत भरी दावत ते आऊं हाज़िर थी सघियो आहियां तंहिंजे करे जल्दी में ई पहिरीं अची करे हाज़िरी लॻाई आहे। दुआ कयूं था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन मुबारक ज़िक्र वारी महफ़िल खे पंहिंजी बारगाह में क़बूलियत जो शरफ़ अता फरमाए। ऐं अव्हांखे मालूम आहे त हिन महफ़िल मुबारक जी निस्बत जीअं ईसाले सवाब जी आहे। ईसाले सवाब जो तो मक़सद इहो ई आहे त जेको ज़िक्र थिए उहे उन्हनि मरहूमीन जे रूहनि खे बख़्शींदासूं। पर अव्हांखे ख़बर आहे त ही महीनो मुबारक माह रबीउ सानी जंहिंखे असां आम तरह सां सिंधीअ में 11 वारो महीनो सॾियूं था त 11 जी निस्बत बि हिन महफ़िल खे हासिल आहे त 12 जो बि ताज़ो तज़किरो गुज़रियो आहे। रबीउल अव्वल शरीफ में अवां ॿुधियूं उहे मुबारक महफ़िलूं पहिरीं बहार ख़ैर सां सभिनी रौनकुनि सां पुॼाणीअ ते पहुती हाणे अल्हम्दुलिल्लाह ॿी बहार हली रही आहे। दुआ कयूं था त शाल रब करीम अहिड़ियूं खोड़ सारियूं बहारूं अहले सुन्नत व जमाअत जे हर फ़र्द जे ज़िंदगीअ में रखे। बुलंद आवाज़ सां आमीन चओ। क़ुरान करीम जी आयत मुबारका मूं इन्हीअ जे करे अहिड़ी आयत चूंडी त जंहिंमें 12 जो ज़िक्र बि थी वञे 11 जो ज़िक्र बि थी वञे। इस्लाम जो उहो सुहिणो जेको रब करीम जो करम आहे उन्हीअ जो ज़िक्र कंदे त ईसाले सवाब जी बि हिन में आउं ॻाल्हि करे सघां। इन जे करे त इहे सभई महिरबानियूं जेकॾहिं असां सां थियूं आहिनि त मुहम्मद करीम जी उन्हीअ आमदल दीन जे करे थियूं आहिनि। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। उन्हीअ आयत मुबारका जो जंहिंजी तिलावत कई आहे तव्हांजी ख़िदमत में तर्जुमो पेश कयां उन खां पहिरीं अव्हांजी ख़िदमत में मुहब्बत वारी गुज़ारिश इहा आहे त
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो इन में अल्लाह ताला जी ज़ात बरकात उन नूर जो जिक्र फरमायो है जंहिंजो मुफस्सिरन सगोरन मुख्तलिफ पंहिंजे ख्याल सां तफसीर फरमायो आहे कंहिं जिक्र कयो त नूर मां मुराद रब करीम जी ज़ात बरकात जो पाक कलाम आहे कंहिंजो मक़सद आहे त इन नूर मां मुराद मोहम्मद करीम जी ज़ात आहे या इहो मक़सद आहे त इन नूर मां मुराद इस्लाम जी हीअ सुहिणी रब करीम जी जेका इनायत आहे इहा आहे मक़सद इन जो इहो ई आहे जेके दुश्मन आहिनि मुशरिक आहिनि काफ़िर आहिनि उन्हनि जो शुरू खां वठी करे इरादो इहो ई हुयो त ही जेका नूर जी जेका रब करीम मेहरबानी कई आहे जेका इस्लाम जी दौलत रब करीम अता फरमाई आहे उन्हनि जो ख़्याल इहो हुयो त हीअ चंद ॾींहंनि जी ॻाल्हि आहे इनखे कोशिश करे हिते रोके छॾियूं त जीअं अॻिते इहा ॻाल्हि वधे न चंद ॾींहंनि ताईं महीननि सालनि ताईं इहा ॻाल्हि हलंदी हिते जेकॾहिं इनखे रोके छॾिजे त अॻिते इहा ॻाल्हि हली कान सघंदी पर उन्हनि खे ख़बर कान हुई जेके बुत पुरस्त आहिनि मुशरिक आहिनि काफ़िर आहिनि या जेके यहूदी हुया जेके इस्लाम जी मुखालिफत करे रहिया हुया रब करीम जी ज़ात बरकात उन्हनि सभिनी खे सुहिणो जवाब अता फरमाए छॾियो चाहे केतिरी बि कोशिश करे इस्लाम खे रोकण जी क़ुरान करीम जे नुज़ूल जूं जेके बरकतूं आहिनि केतिरी बि कोशिश करे त इनखे रोके करे ख़त्म करे छॾे पर अल्लाह ताला जी ज़ात बरकात इरशाद फरमायो युरीदून लियुत्फ़िऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम अल्लाह ताला जी ज़ात बरकात या नूर जी लाट जेका रोशन कई आहे हिननि जो इरादो इहो आहे त फूकूं ॾेई करे इन नूर खे विसाए छॾनि पर इन्हनि खे ख़बर कान्हे का हीअ इस्लाम जी जेका नूरानियत आहे क़ुरान करीम जी जेका नूरानियत आहे इहा का साल ॿिनि जी महीननि छहनि जी या पंजनि ॾहनि सालनि जी ॻाल्हि कान्हे का ही रब करीम जी ज़ात बरकात जो नूर क़यामत ताईं रोशन रहंदो भले केतिरियूं बि उन्हनि कोशिशूं कयूं पर इहा ॻाल्हि ख़तमु थियण जी कान्हे का हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अव्हांखे ख़बर आहे हबीब करीम जे अचण खां अॻु में दुनिया में जहालत हुई ज़ुल्मत हुई कुफ्र हुयो बुदायूं हुयो हर बुराई जेका बि ज़हन में अचे उहा मुआशरत में आम हुई ज़ुल्म हुया बदअहदी हुई वाइदे जो को बि पाड़ण जो को तरीक़ो सलीक़ो कोन हुयो ज़ुल्म हूंदा हुया एतिरियूं त ख़राबियूं दुनिया जहान में हुयूं जो हज़रत इमाम दारमी रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़ी हदीस मुबारका सुनन दारमी जे मुक़दमे में ज़िक्र फरमाई आहे उन्हीअ ॿुधण सां ई मुकम्मल करण सां मुआशरत जी ख़बर पइजी थी वञे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो पर रब करीम मेहरबानी फरमाई मुस्तफा करीम जी ज़ात बरकात के मोकिलियो त रब करीम हबीब जे सदके में पूरी दुनिया में रौनकूं ऐं बहारूं आणे छॾियूं आहिनि हदीस मुबारका आहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकिड़ो शख्स आयो अची करे अर्ज़ कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांखे ॿुधायां त अव्हांजे अचण खां अॻु में असांखे कहिड़ियूं ख़राबियूं हुयूं पाण फरमाया ॿुधाए चवण लॻो त असां बुतनि जी पूॼा कंदा हुयासीं
जुल्म सामे हद दर्जे जा होया काबे चंगाई सामे कान हुई और ये पंजी गाल रुगो अर्ज करे बुधाई हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में तो अर्ज करे ते या रसूल अल्लाह अहां जे अचण खां अॻु में असां में खास तरह सां अरबन में जेका खराबी हुई कंहिं घर में न्याणी ॼमे उन ये न्याणी जे ॼमण खे असां ऐब समझंदा हुयासीं ईअं ई मुंहिंजे घर में बि न्याणी ॼाई रब करीम जी ज़ात बरकात जा प्यारा बांधो अल्लाह ताला जी ज़ात बरकात इन ये खराबी जो भी कुरान करीम में जिक्र फरमायो व इदा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन व हुवा कज़ीम रब करीम जी ज़ात बरकात इरशाद फरमायो इन्हनि अरबन मां जेकॾहिं कंहिंखे बि केरु न्याणीअ जी मुबारक ॾींदो हुयो कंहिंखे घर में न्याणी ॼाई उनखे जेकॾहिं केरु मुबारक ॾींदो हुयो ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन उन जो मुंहुं कारो थी वेंदो हुयो इन ख़बर ॿुधण सां व हुवा कज़ीमुन कावड़ में भरिजी करे फाटण ते हूंदो हुयो यतवारा मिनल क़ौमि मिन सूइ मा बुश्शिरा बिही अल्लाह ताला जी ज़ात बरकात इरशाद फरमायो इन्हीअ मुबारक मिलण जे करे इन्हीअ ड्रब खां क़ौम खां मुंहुं लिकायो करे पियो हलंदो हुयो इन वटि सिर्फ़ ॿ तरीक़ा ई हुया ॿ ऑप्शन हुया टियों कोन हुयो अयुमसिकुहु अला हूनिन अम यदुस्सुहु फित्तुराब या त या ख्वारी खणी करे दुनिया जहान में हलंदो हले या वरी न्याणीअ खे ज़िंदगी क़ब्र में पूरे छॾे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अहिड़ी त ख़राबी इन्हीअ मुआशिरे में हुई पर कुर्बान वञा मुहम्मद करीम जी ज़ात तां अहिड़े मुआशिरे में हबीब करीम दुनिया खे ॿुधायो अची करे त जेका मुंहिंजी पाक न्याणी आहे हबीब करीम फरमायो त उहा मूं मुहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो आहे और ये अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मुंहिंजी न्याणी हुई जॾहिं सम्झ वारी थी एतिरी जो मां हुनखे सॾु कयां त मुंहिंजे सॾ ते हली अचे एतिरी उमिरि जी थी त पोइ मां हिकिड़ो भेरो पंहिंजे घर आयुसि मुंहिंजी न्याणी ख़ुशीअ में ईअं रोड़ंदी बाबा करे मूं ॾे आई मूं हुनखे सॾु कयो मुंहिंजे सॾ ते हली आई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि अरबनि जे जहालतुनि जो एतिरो त असांजे तबीयतुनि ते असर हूंदो हुयो अहिड़ियूं त असां में जहालतूं घर करे वयूं हुयूं जो उहा मुंहिंजी मासूम न्याणी जेका कुर्ब में मुंहिंजे सॾ ते हली आई ऐं अल्लाह जा महबूब मां हुनखे वठी वियुसि ॿाहिरि पोइ जेको न असांजे ॻोठ जे वेझो जेको असांजो खूह हुयो उन खूह में मूं पंहिंजी न्याणीअ जा हथ वठी करे उनखे उछलाइण जी कई त उन न्याणीअ मूंखां उन टाइम ते पुछा कई रड़ियूं करे बाबा ई छा थो करी हथ मुंहिंजा काबू करे मां उनखां हथ छॾायां मूं उनखे न्याणीअ खे ईअं उछलायो खूह में हथ कढी करे इंतिहाई ऊंधो खूह हुयो हबीब करीम जी बारगाह में तो अर्ज़ करे त या रसूल अल्लाह आख़िरी जेके अल्फाज़ हुनई जा मुंहिंजे कननि ते पिया उहे बि इहे ई दाऊं हुयूं त या अबता हाय बाबा बाबा इहे प्यार वारा अल्फाज़ आख़िरी टाइम ताईं जेसि ताईं उन में साह हुयो ॿुधंदो रहियुसि ऐं महबूब करीम इहे मूं न्याणीअ खे
समझो था एहड़ी जहालत एडी ते शैतानियत जो असर इंसान पंहिंजी अज़मत इज्जत वक़ार सब कुछ विञाए चुको हुयो का भी शनास कान हूंदी हुई जंहिंजी मर्ज़ी जीअं वणे सुञीअ करे केरु उन खे रोकण वारो कोन हुयो हबीब करीम जीअं रुना ॿियो शख़्स वेठो हुयो उनखे दाबो ॾेई करे चयो छा थो करी अहसन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब करीम खे तो गम ॾेई छॾियो आहे ॾिसी कोन थो छो तो अहिड़ी दुख वारी ॻाल्हि करी जो महबूब करीम जे नेणनि मां ॻोढ़ा पिया वहनि छॾे ॾे इहा ॻाल्हि हबीब करीम फरमायो त ऐ सहाबी हिन खे छॾे ॾे त भले सुभान अल्लाह जो ज़ोर सां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि ॿुधी करे रोई रहिया आहिनि वरी फरमायूं त अइद अलैया इहा ॻाल्हि वरी त मूंखे करे ॿुधाए हिकिड़ो भेरो ॿुधायाई हबीब करीम फरमायो त वरी करे ॿुधाए ऐ महबूब जा प्यारा उम्मतियो महबूब करीम ॿुधण थे चाहियो रग में जहानतूं कहिड़ियूं हुयो रब करीम हिकिड़ी जुमिले में पूरी मुआशरत जो खुलियल लफ़्ज़नि में ज़िक्र फरमाए छॾियो अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो वइन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन हबीब करीम जे अचण खां अॻु में इहे बिल्कुल खुलियल पधरी गुमराहीअ में हुया पर मुस्तफ़ा करीम आयो अॼु दुनिया में बहारूं ई बहारूं लॻियूं पयूं आहिनि या न न्याणियुनि जी इज़त अॼु आहे इंसान उन ई टाइम ते इहे पैसनि में बाज़ारनि में विकामंदो हुयो पर ख़ुदा जो कसम आहे मुहम्मद करीम अची करे अहिड़ियूं त बरकतूं ॿुधायूं दुनिया जहान खे अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन शरीयत जूं बरकतूं दीन जूं बरकतूं ॿुधंदो अकुल हैरान थी वेंदो क़ुरान करीम में रब करीम जी ज़ात बरकात कहिड़ी त महिरबानी फरमाए करे हबीब करीम जी शरीयत सां इंसानियत जो कीअं न क़द्र ज़ाहिर फरमायो आहे अव्हां पढ़ी ॾिसंदो ॿुधो आलिमनि खां क़ुरान करीम में पढ़ी ॾिसो जेकॾहिं कंहिं ख़ता में क़त्ल करे विधो आहे मिटनि माइटनि सां जॾहिं उन जो सुलह थी वियो आहे उन जे कफ़ारे जे लाइ बि रब करीम जी ज़ात बरकात इहो तरीक़ो ज़िक्र फरमायो त उन खे रक़म ॾे ऐं हिकिड़ो बानू बाज़ार मां ख़रीद करे उन खे ख़ुदा कारण आज़ाद करे छॾे सुभान अल्लाह इहे महबूब जी शरीयत में भलायूं इहे आहिनि जेकॾहिं कंहिंखां रोज़ो टुटी पियो आहे तॾहिं 60 मिस्कीननि खे ताम खाराए या लाॻीता 2 महीना रोज़ा रखे या ॿियो मिस्कीन को बानू बाज़ार मां ख़रीद करे ख़ुदा कारण उन खे आज़ाद करे छॾे सुभान अल्लाह जो ज़ोर सां जेकॾहिं कसम कंहिं तोड़िया उन जे लाइ बि कफ़ारो इहो बानू ख़रीद करे आज़ाद करे ॾिसो त सही त मुस्तफ़ा करीम जे दीन में इंसानियत खे केॾी इज़त मिली अॻु में छा थींदो हुयो बाज़ारनि में माण्हू औरत हुजे या मर्द हुजे ग़ुलाम हूंदा हुया सर ख़रीद करे उहे पंहिंजी मर्ज़ीअ सां चुरी बि न सघनि जीअं असां ढोर ढगा अॼु पीढ़ीअ मां ख़रीद कयूं था उन टाइम ते इंसान इहे बाज़ार में विकामजंदो हुयो पर मुस्तफ़ा करीम अची करे पूरी इंसानियत खे इज़त वारी आज़ादी ॾियारे छॾी सलाह शरीफ़ सुने हबीब ने पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या
अल्लाह ताला फरमायो त इहो एडो अमानत जो गज़ो बार हुयो जो जेकॾहिं इहो क़ुरान असां जबल ते नाज़िल कयूं हा त जबल बर्दाश्त कोन करे सघे। सम्झो लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़श्यतिल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बरकत इरशाद फरमायो व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिका। ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये कुरान करीम रब करीम वटा नाज़िल थियल आहे जेको सभिनी जहान जो पालनहार उन करीम रब वटा नाज़िल थियो आहे। इनखे जिब्रील अमीन जेको ताक़तवर आहे उहो मलाइक सॼो इन कुरान करीम खे खणी आयो तुंहिंजी पाक दिल ते लाथो सुभान अल्लाह ज़ोर सां इहो अमानत वारो बार मुस्तफा करीम खणी आयो। हाजी साहिब ॻाल्हि कई बेशक आए बार खणी इस्लाम जा बानी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां चओ बेशक आए बार खणी इस्लाम जा बानी बिस्मिल्लाह। मुँह में नूर गुलाब जे गुल खां नाज़ुक जानी बिस्मिल्लाह। जो सुभान अल्लाह
मुस्तफा करीम इंतजार में हुजन ठीक आए ये गाड़ियों बुध जन पयो पर जद रब करीम मेहरबानी फरमाए सुभान अल्लाह जो भले दुश्मन गालियों कर दिया बाजार में जिते गिरे शहर में गाल आम थी वई हिकड़े हिकड़े हकी गाल हुई कान का 40 ॾींहं गुज़री विया जिब्राइल अमीन कोन आयो हिननि चयो त शायदि हाणे ॻाल्हि मसला ख़तम थी वई इहा चंद ॾींहंनि जी ॻाल्हि हुई दीन जी इस्लाम जी ॻाल्हि थी हाणे उहो वक़्तु वियो हलियो बसि ॻाल्हि चंद ॾींहंनि जी आहे ख़तम थी वेंदी पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अला अल्लाहिल कज़िब व हुवा युदआ इलल इस्लाम वल्लाहु ला यहदिल क़ौमज़ ज़ालिमीन उन खां वधीक ज़ालिम केरु चइजे जेको अल्लाह ते कूड़ थो सुभान अल्लाह जेको कूड़ हणे रब करीम मुहम्मद करीम खां रुसी वियो आहे अल्लाह ते कूड़ थो हणे ये फुज़ूल ॻाल्हियूं आहिनि रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो युरीदून लियुत्फ़िउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम हिननि जो इरादो इहो आहे त धूप ॾेई करे अल्लाह जे नूर खे विसाए छॾीनि पर वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून रब करीम फरमायो भले काफ़िरनि खे ॻाल्हि ॾुखी लॻे न वणे कुझु ॿुधी पवे तरे जा ज़ोर लॻाए छॾीनि पर कुझु बि कोन करे सघंदा अल्लाह पंहिंजो नूर पूरो करे ई रहे ही इस्लाम आयो अॼु असां ॾिसो न रब करीम जी केॾी करम नवाज़ी आहे ही सोहणियूं सूरतूं सजाए जे मोमिन वेठा आहिनि त इहा सभई रब करीम जी मेहरबानी आहे जो असांजा सीना अॼु अल्लाह जे ज़िक्र सां इश्क सां बि आबाद आहिनि त मदीने वारे मीर जी मोहब्बत सां बि आबाद आहिनि जेकॾहिं न अचे हा महबूब अलाए छा थिए हा अॻु में बि केतिरियूं ई क़ौमूं तबाह थी वयूं असां बि के मोतबर कोन हुयासीं जेके अॻियनि में
समझो था गिल्ला आहे, ग़ीबत आहे, चुगली आहे, ये सब शयूं जेके आहिनि शरीयत में हराम कयूं वयूं आहिनि। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुहिणनि अख़लाक़नि सुहिणी ज़िंदगीअ मां त असांखे ख़बर पवे थी, पर ख़ुदा थो ॼाणे त मुस्तफ़ा करीम जी उम्मत जा जेके कामिल वली औस कुतुब अब्दाल औताद भलारा जेके बि आया आहिनि उन्हनि खे असांखे रस्तो उहो ई नसियो आहे जंहिंमें रब करीम जो कुर्ब बि हुजे त मुस्तफ़ा करीम जो रज़ामंदो बि हुजे। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। हबीब जा प्यारा उम्मती मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत असांखे सेखारी। समझो था हदीस मुबारका में आहे त सलासन मन कुन्न फीहि वजद बिहिन हलावतल ईमान। टे शयूं आहिनि जंहिंमें बि हूंदियूं हक़ीक़ी ईमान जो मज़ो उनखे जेकॾहिं केरु चवे थो त यार ठीकु आहे मुस्लमान त आहियूं पर मिड़ई ज़िंदगी पई हले छो नथो मज़ो अचे। हबीब करीम फरमायो त टे शयूं आहिनि जंहिंमें बि उहे टे शयूं हूंदियूं हक़ीक़ी ईमान जी लज़्ज़त ऐं चाशनी उहो ई चखनि। तवज्जो आहे जेकॾहिं केरु बि ईमान जो मज़ो, ईमान जी मिठास, ईमान जी चाशनी चखण चाहे थो त गौर सां ॿुधे उहे कहिड़ियूं शयूं आहिनि। ॿुधणु चाहियो था हथ मथे करे सभई जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो पहली पहली ॻाल्हि ही आहे जंहिं करीम रब जे संद ते मस्जिद शरीफ में पंज भिखूं भरे करे हाज़िर न थी सघनि। ॿुधाए ते इश्क चइबो सच ॿुधाए जेकॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बरकात जी बारगाह में सुबुह शाम सजदा न इश्क आहे ॿुधाए। हिकिड़ो सहाबी हुआ हज़रत हारिसा रज़ियल्लाहु ताला अन्हु। रात थींदी हुई रब जी बारगाह में नमाज़ में थी एतिरी त लज़्ज़त राहत खे लॻी हुई। पोइ ॾींहं जो हबीब करीम हिकिड़ो भेरो उन खां पुछा कई सुबुह जे टाइम ते महबूब उन खां पुछा कई कैफ़ अस्बहत या हारिसा ऐ हारिसा ने ख़बर तुंहिंजो सुबुह कीअं गुज़रियो आहे। तवज्जो आहे सुबुह कीअं कई। हज़रत हारिसा रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्बहत
या रसूल अल्लाह असहरतुल लैली व अज़मतुन नहारी। ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात थी आए मां सॼी रात सुजाॻीअ में गुज़ारी थो आहियां ऐं ॾींहुं सॼो शहीद अन्याय तड़प में गुज़ारी थो आहियां। इहो छा हुयो जेको साफ़ी सॻोरो रात जेका जाॻी करे गुज़ारी थो हुयो उहो कंहिं चौकीदारीअ में न पर शुराह हदीस था लिखनि त हज़रत हारिसा रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह रात सॼी तड़पंदो रहंदो आहियां सुबुह जेको थींदो आहे सॼो ॾींहुं शदीद सख़्त उञ में गुज़ारींदो आहियां। न को रात जो चौकीदारी कंदो हुयो न को ॾींहं जो रोज़ा रखंदो हुयो पर कंदो ईअं हुयो जॾहिं रात थींदी हुई त रब करीम जी बारगाह में निमाज़ में शुरू थी वेंदो हुयो। तो अहिड़ी उन सां महिरबानी थींदी हुई जो सजदे में वञे तो उन्हें जिनके रूहानियत सां रब जा दीदार थियनि। सुभान अल्लाह ज़ोर सां चयो छा थी वञे रूहानी करण सां रब जा दीदार थियनि। अर्ज़ पियो करे त या रसूल अल्लाह ॾींहुं सॼो तड़पंदो आहियां वरी कॾहिं थी रात थिए त वरी थिए दीदार। सुभान अल्लाह ज़ोर सां हबीब जा प्यारा उम्मतियो त रब करीम सां इश्क कयो हद दर्जे जो। हबीब करीम फरमायो त ऐ मुंहिंजा प्यारा सहाबी हारिसा क़द अरिफ़्त फल्ज़म। ऐ सहाबी सगोरा आरिफ़ बणिजी वियो आहीं तो रब करीम खे सुञाणे वरितो आहे बस इन्हीअ ॻाल्हि खे मज़बूतीअ सां पकड़े रहिजा। अल्लाह करीम जे इश्क ऐं मोहब्बत में ज़िंदगी गुज़ार। ख़ुदा जो कसम आहे महबूब करीम फरमाईंदा हुया अल्लाह करीम सां मोहब्बत कयो इन जे करे त रब तव्हांखे खाराए प्यारे थो। छा थो करे रब तव्हांखे खाराए थो प्यारे थो। हूअं जेको असां सां थोरी बि महिरबानी करे उन जा गुण ॻाईंदा आहियूं। असांजी हालत ॾिसो न सियासी तरह सां भले कुझु न बि मिले पर वॾनि खां वठी करे जेको जंहिं पार्टीअ में हले पियो तबाही लॻी पई हुजे मुल्क जी कुझु बि हुजे मुंहिंजो छा वञे भले साल 5 इहे रोअंदे रड़ंदे गुज़रनि तबाही थी वञे कुझु बि न बचे वरी बि ॾिसो इहे साॻिया चेहरा हाणे अचनि त ॾिसो असां कीअं था नचूं। आहे रब शर असांजे हाल ते रहम करे। हबीब जा प्यारा उम्मतियो त दुनिया जे कंहिं थोरे इन लोभ लालच में कुझु मिले बि कोन थो धिका पिया खाऊं पोइ बि उन्हनि जे अॻियां नची कुॾी करे ॻाए करे उन्हनि जा गुण पिया ॻायूं त जेको रब करीम असांखे हर वक़्तु हर वेले इज़त जा टुकर खाराए छा उन अल्लाह जा शुक्र न कयूं। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। उन जे करीम रब जी बारगाह में त बार बार अर्ज़ कजनि त मालिक करीम मूंखां राज़ी थी। हाजी साहिब तो अर्ज़ करे त ओ बाज भरिया रब बान्हने ते ओ बाज भरिया रब बान्हने ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम
मैं हो जन कैदी में हो जाऊं बकरी मैं हो जन कैदी में हो जाऊं धोखेदार बड़ी तनगी सधती ओ बाज भरा रब्बान दे तुझी कावड़ी की अठगी सगती ओ करीम असांजी हिय जमली एक जणे गदकान सही सगती ओ बाज भरा रब्बान दे आखिरी मिसरों में आया तोड़े बेहद बदनाम आया तब तुझ नबी जो गुलाम आया नबी जो गुलाम नबी के माना जी जिक्र कये अल्लाह करीम हाजी साहिब दे करोड़े रहमत नाज़िल फरमाए आमीन तोड़े बेहद बदनाम आया तब तुझ नबी जो गुलाम आया दिल बेदम राह करे न करे दिल बेदम राह करे न करे दिल यार नमून तई सगती ओ बाज भरा रब्बान दे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो ईमान जी लज्जत चाशनी जंहिंखे चखनी आहे पहिरों शर्त हुन जो ई हुआ ऐं यकून अल्लाहु व रसूलुहु अहब्ब इलैहि मिम्मा सिवाहुमा हिकिड़े पासे पूरी दुनिया जी थी वञे पर हुन ये निहारे बिन सब खां पहिरीं वधीक उन्हीअ खे महबूब हुजनि त अल्लाह ऐं उन जो महबूब हुजनि अल्लाह ऐं रसूल सां मुहबत कंदो त उन जी दिलि में ईमान जी राहत ॿी ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जेकॾहिं कंहिं सां बि मुहबत करे ला युहिब्बुहु इल्ला लिल्लाह कंहिं सां मुहबत जेकॾहिं करे थो त कंहिं ॿी लालच में न पर जेका दुनिया में ईमान जी जेका वास्ते जी मुहबत आहे इहा सभिनी खां वधीक आहे जेकॾहिं कंहिं सां मुहबत करे त इन्हीअ जे लाइ त
फरमायो यूं जेके भी दोस्तियों आइन दुनिया जो ये सभी क़यामत जे दिहाड़े दुश्मन में तब्दील थी वियो जेकरे का यारी जी दुनिया जी में लालच में आए कई बिजनेस के मामले जेकरे का यारी आए यहाँ न को कब्र में रहे न को हश्र में रहे पर जेकरे खालिसतन जेका अल्लाह कारण जेका यारी दोस्ती आए रब करीम जी ज़ात बरकत इरशाद फरमायो इल्लल मुत्तकीन तकवा जी बुनियाद ते जेका यारी कायम थी आए वाहिद ते कायम आए पर कब्र ऐं हश्र में वहा यारी कायम रहंदी जोर साजो सुभान अल्लाह करे भिड़ाई घोड़ फरमायो त जियरे जुड़ी जन्ने सी मोए पड़सी जे हित न हो तो पसंद से कहे पर के पसंदियों हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो इहा जेका यारी आए या खालिस जेका इश्क मोहब्बत रब करीम जी ज़ात बरकत जे ताल्लुक वारी यारी आए या हमेशा कायम रहनी आए तंहिंजे करे यार अहिड़ा रखो जो जेकॾहिं क़यामत जे दिहाड़े गॾु हुजनि त फ़ख्र थिए ईअं न थिए जो चऊं त यार जान छॾ मुंहिंजी पर हू चवे त यार आउं त तुंहिंजो पुराणो दोस्त आहियां अचो त मूंखां गॾु ईअं न समुझे अहिड़ी हालत न थिए जो यार जहिड़ो हूंदो जिते पाण वेंदो ओॾे ई वठी वेंदो यार खे पर यार हुजे त गौसे आज़म दस्तगीर जहिड़ो हुजे जेकॾहिं यारी हुजे त हज़रत रोज़े धणी सरदार सां अहिड़ियूं यारियूं हज़रत पीर साईं पट धणी बादशाह छा कंदा हुया हज़रत रोज़े वारे जो वालिद मोहतरम पाण छा कंदा हुया निमाज़ में जॾहिं बि अची बीहनि जमायत में हज़रत रोज़े धणीअ खे अॻियां मुसल्ले ते बीहारींदा हुया सुभान अल्लाह ज़ोर सां जो पाण छा कंदा हुया जो तकबीर हणंदड़ जे खॿे पासे भर में उते बीहंदा हुया हज़रत रोज़े धणीअ जो वालिद पाण तकबीर हणंदड़ जे खॿे पासे भर में यानी ॾखणे पासे पाण बीहंदा हुया हज़रत रोज़े वारे खे मुसल्ले ते बीहारे पोइ छा थींदो हुयो जेकॾहिं ॿियो को जमायती अची वियो जेसि ताईं पहिरीं रकात अञा हले ॿियो को जमायती अची वियो त पाण सुरी करे थोरो ॾखण ॾे थींदा तकबीर हणंदड़ जे घर में हुनखे बीहारींदा सुभान अल्लाह वरी जेकॾहिं अञा ॿियो अची वियो पाण वरी सुरी ॾखणे पासे उनजे घर में वरी ॿिए खे बीहारींदा ईअं बीहारींदा जेसि ताईं पहिरीं रकात पई हले तेसि ताईं पाण इंतज़ार कंदा रहंदा हुया जेके बि अचनि हुनखे सॼे पासे बीहारींदा वञनि कॾहिं कॾहिं त ईअं थींदो हुयो जो हज़रत पीर साईं पट धणी बादशाह पाण कामिल वली पर जय्यद आलिम कॾहिं कॾहिं पाण वञी करे छेड़े में आख़िर में बीहंदा पोइ जॾहिं निमाज़ पढ़ी फारिग़ थियनि तॾहिं मोहब्बत ऐं शौक़ में करे फरमाईंदा हुया ऐ मुंहिंजा बचड़ा मोहम्मद राशिद सोहणा अव्हां हिन जमायत जा इमाम आहियो जो सुभान अल्लाह हिन जमायत जे सॼे पासे मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी रहमतुल्लाह ताला अलैहि जो हथ हूंदो ऐं हिन जमायत जे खॿे पासे मां आहियां क़यामत जे ॾियारे इंशाअल्लाह अज़ीज़ थींदो इहे जो इहे सॼे पासे मखदूम साहिब हूंदो खॿे पासे मां हूंदुसि अव्हां हिन जमायत जा इमाम थी करे अॻुवाण थी करे रसूलुल्लाह जे जमायत खे वठी हलंदव
खुदा जो कसम आहे असांजो जिन सां वास्तो आहे दुनिया भले छा चवे वलियन जे लाइ कुछ न चवे आसमान जे के थुक उछलाईंदो त पंहिंजे मुंह में ई अची लॻंदी ईअं या न हबीब जा आशिक़ो अल्लाह जा जेके वली आहिनि कुदसी हदीस आहे रब करीम जो फरमान आहे मुस्तफा करीम रिवायत कंदड़ हबीब करीम फरमायो तो रब करीम जो फरमाए मन आदा ली वलियन फक़द आज़नतहु बिल हर्ब जंहिंजी दिल में ज़र्रे बराबर बि का वली जे लाइ दुश्मनी आहे नफ़रत आहे रब करीम फरमायो त मां रब उन सां जंग जो ऐलान थो कयां समझो था ये जेके हलंदा आहिनि मां नालो बि उन्हनि जो ख़बीसनि जो कोन थो खणा हज़ब पाक महफ़िल खे छो ख़राब कयो पर जेके वलियनि जे लाइ दिल में नफ़रत था कनि खुदा जो कसम आहे तव्हांखे ॿुधायां वली सॻोरा उन्हनि जे लाइ अञा बाद जी ॻाल्हि आहिनि पर मुहम्मद करीम जे लाइ बि एॾी ॾिघी ज़बान रखंदा आहिनि जो रब शल पनाह में रखे हबीब जा प्यारा उम्मतियो एॾी जुर्रत ऐं दिलेरी कंदा आहिनि जेको असां कोई आम मुस्लमान जे लाइ बि जेका ज़बान ॻाल्हाए न सघूं असांजो अख़लाक़ जेका असांखे इजाज़त न ॾे अहिड़ी बेहूदगी अल्लाह जे रसूल जे लाइ कंदा आहिनि जुर्रत कंदा आहिनि दिलेरी कंदा आहिनि अल्लाह जे वलियनि जे लाइ उन्हनि जे दिल में बुग़्ज़ भरियल हूंदो आहे असां इन्हनि खे कुझु कोन था करे सघूं रब करीम उन्हनि सां जंग जो ऐलान करे चुको आहे इन्हनि खे को रस्तो हथी ईंदो ई कोन को धिका खाईंदा ई रहंदा खुदा जो कसम आहे त क़यामत जे ॾिहाड़े रब करीम जेकॾहिं असां जमायत खे सॾींदो त गौसे आज़म जे नाले सां सॾूं ज़ोर सां चओ सुभान अल्लाह ऐं गौसे आज़म सभिनी जी कहिड़ी ॻाल्हि कयां बस मां हिकिड़ी ॻाल्हि करे अर्ज़ इजाज़त घुरंदुसि हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अज़मत जी कहिड़ी ॻाल्हि कजे कहिड़ो उन्हनि जे ज़िक्र ऐं शान बुलंदीअ जी ॻाल्हि कजे इन माई तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था केतिरो त रब करीम जी ज़ात व बरकात जो क़ुर्ब उनखे मुहब्बत हुई ऐं केतिरो पाण मुजाहिदो करे तकलीफ़ूं कंदा हुया हबीब जा प्यारा उम्मतियो असां त रुॻो नारनि हणण में ई सम्झूं था त भलाई आहे पर हबीब करीम जा प्यारा उम्मतियो गौसे आज़म सभिनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़िंदगी मुबारक जा 15 साल गुज़रिया आहिनि पूरा 15 साल गुज़री विया हिकिड़ी रात में विच में अहिड़ी ॻाल्हि थी आहे जंहिंमें सुहिणे दस्तगीर आराम जी निंड कई हुजे इशा जी नमाज़ पढ़ी करे रब करीम जी ज़ात व बरकात जे क़ुरान खे नफ़िलनि में पढ़णु शुरू थी थो वञे सुबुह थी वञे सॼी राति सुहिणो दस्तगीर नमाज़ में रब जो क़ुरान पढ़ी रहियो आहे दस्तगीर सुहिणो का मज़ाक़ का मामूली ज़ात 15 साल ज़िंदगी जा गुज़रिया हिकिड़ी रात बि आराम न कयो 15 सालनि में इहे नमाज़ुनि में बीही रब जो क़ुरान तिलावत कयो 15 सालनि खां पोइ तवजो 15 सालनि गुज़रण खां बाद में हिकिड़ो भेरो दिल में ख़्याल थियो एतिरो ज़मानो गुज़री वियो का रात बि निंड कान कई आहे अॼु भला थकावट में आहे अॼु की रात भला थोरी मौक़ूफ़ रखी करे मुख़्तसर इबादत कजे अॼु कुझु आराम कजे फौरन दिल में ख़्याल अची वियो त इहो ख़्याल पक नफ़्स जो सम्झो था असांजो अंदर में हिकिड़ो त ॿाहिरां शैतान हमला करे थो उहो त पंहिंजी जाइ ते पर असांजो नफ़्स जेको अंदर में आहे
नफ्स जेको अमारो आहे असांखे मौत परी कराए अरे छा छा नुक़सान कराईंदो आहे गिला गीबत चुगलियूं फितना फसाद हुते जी ॻाल्हि हुते पहुचाइण हुनखे हुन सां विढ़ाइण राति ॾींहं असांजी इहा हालत लॻी पई आहे इहो छा आहे नफ्स शैतान असां खां इहे कम कराईंदो आहे ख़ुदा जो कसम आहे न त मुस्तफ़ा करीम जेके सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधायूं हबीब करीम फरमायो त मां तव्हांखे अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि ॿुधायां थो मुस्तफ़ा खे कसम खणण जी ज़रूरत हुई ॿुधाए हबीब करीम जहिड़ो सचार जेको आयो कसम खणण जी ज़रूरत ई कान हुई पर महबूब करीम वरी फरमायो त टिनि शयुनि ते आउं तव्हां सां अल्लाह जो कसम थो खणी तव्हांखे ॿुधायां जेकॾहिं अमल कयो त ॿुधायांव न त छॾियां हिकिड़ी ॻाल्हि हबीब करीम फरमायो मां तव्हां सां अल्लाह जो कसम खणी करे तव्हांखे ॿुधायां थो कंहिं ॾे बि तव्हांजो को पलांद को कुझु बि को मामिलो रहियल हुजे माफ़ करण सां तव्हांजी इज़त करे घटि कान्हे हिकिड़ी ॻाल्हि इहा छा माफ़ करण सां तव्हांजी इज़त करे घटि कान थींदी रब तव्हांजी इज़त वधाईंदो हिकिड़ी इहा ॻाल्हि ॿी ॻाल्हि हबीब करीम फरमायो त अल्लाह जो कसम आहे त सदको तव्हांजे माल खे कॾहिं खुटाईंदो कोन अल्लाह जी राह में ॾींदा वेंदव त वधंदा वेंदव खुटंदव कॾहिं कोन को इहा का ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि कान्हे का मदीने वारे मीर कसम खणी करे ॿुधाई ॿी ॻाल्हि हबीब करीम फरमाई अल्लाह जो कसम आहे मन तवादअ लिल्लाह रफ़अहु अल्लाह जेको बि ख़ुदा कारण आजिज़ी निवड़त न्याज़मंदी इख्तियार कंदो त रब उनखे बुलंद कंदो ई ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सम्झो था महबूब जा प्यारा उम्मतियो इहे ॻाल्हियूं कुझु ज़रूरी आहिनि सोहणे गौसे आज़म दिल में सोचो तो भला अॼु थोरो आराम वरी ख्याल आयो त इहा ॻाल्हि नफ़्स जी ॻाल्हि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो कुर्बान वञा सोहणे दस्तगीर जी अज़मत ता जॾहिं इहो दिल में ख्याल ई रुॻो थियो आहे त अॼु भला थोरो आराम लॻे समझो था अॼुकल्ह काफ़ी माण्हू दस्तगीर सोहणे जी ॻाल्हि कनि असां चऊं त असां दस्तगीर जा वारिस आहियूं कुझु बि आहे पर ख़ुदा जो कसम आहे दस्तगीर सोहणे जो कमु कहिड़ो हुयो ॿुधायां पाण 34 साल वेही करे इल्म पढ़िया वरी 34 साल मसनद ते वेही करे आलिम तयार कया हर साल 3000 आलिम फारिग थींदा हुया सुभान अल्लाह जो
दस्तगीर जा वारिस उहे ई आहिनि जेके मदरसा कायम करे आलिम तैयार करे रहा है। रुगो नारन सां थोड़े कम थींदो, समझो था? ये आओ के जो जोर सां नारो लगायो दस्तगीर जो, सुभान अल्लाह नारा लगाएगा जज्बा ईंदा, पर मदरसा कायम कजन, मदरसा कायम कजन, आलिम तैयार कजन, उहे इहो आहे सोने दस्तगीर जो कम। मदीने वाले जा प्यारा उम्मती और ग़ालिबन दावत इस्लाम जामिअतुल मदीना अल्लाह करीम मेनन असांजे भाउरन दावत इस्लामी जे अफरादन के अञा वधीक बरकत सां नवाज़े। आमीन चओ बुलंद आवाज़। जेके अहिड़ो सुहिणो दीन जो कम करे रहिया आहिनि जो समन हज़ार जे तादाद में आलिम हाफ़िज़ हर साल फारिग़ थी करे निकरनि, इनखे चइबो आहे त दस्तगीर जा वारिस आहिनि। वरी हज़रत रोज़े धणी जी दरगाह ते 27 रजबी ते ॾिसो त कीअं हाफ़िज़ आलिम क़ारी रुगो छोकरा ने न्याणियूं बि फारिग़ थी करे आलिमात हाफ़िज़ा तैयार थियनि। इहो आहे दस्तगीर सोहणे जो कम। वो चई सघे थो त वाक़ई हक़ जेकॾहिं अदा कजे त दस्तगीर जी गादीअ जो इहो ज़ोर सां जो सुभान अल्लाह। बाक़ी सखणा नारा हणण सां कुझु कोन थींदो। हिन वक़्त में ज़रूरत आहे वॾी मुहम्मदी दीन जा वारिस पैदा कजनि। जितां कितां उम्मत ते हमला थी रहिया आहिनि, कोशिश कजे मुस्तफ़ा करीम जी मीरास वध में वध उम्मत जे जवाननि ताईं पहुचाइजे त जीअं दीन जी हिफ़ाज़त थींदी रहे। हबीब जा प्यारा उम्मतियो, इंशा अल्लाह दस्तगीर सोहणे जी नज़र सभिनी सां आहे। यारी बारी जन्नत जी कईया, रिज़्क़ में तन जे बरकत पईया।
साल में एतरा आलिम तैयार करन ऐं जिंदगी में माना इल्म पढ़ाइण जे दौरान लख खां वधीक कामिल वली जेके जबरदस्त आलिम हुजन अहिड़ा कामिल तैयार करण इहा मेहनत करण सुभान अल्लाह सोनू दस्तगीर जेको सॼी ज़िंदगी रब करीम जी ज़ात बरकात जे इश्क़ ऐं मोहब्बत में जे हद करे छॾी ख़ुदा जा प्यारा आन्हरो सोनू दस्तगीर फरमाईंदो हुयो हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी हैरत अंगेज़ पढ़ी ऐं इहा विज्ञान असां मां बि कंहिंखे रब करीम जे करे दुनिया दौलत ॾिनी या कंहिंखे तौफ़ीक़ मिले इहो कमु करे हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो जेकॾहिं हिकिड़ो बुखारे पेट सां जेकॾहिं को ग़रीब मिस्कीन वेठो आहे ॿिए पासे को हज़ार मस्जिदूं तामीर करी सम्झो था हिकिड़ो बुखारे पेट सां मिस्कीन वेठो आहे ॿिए पासे को हज़ार मस्जिदूं तामीर करी सोहणे दस्तगीर फरमायो त जेकॾहिं उन मिस्कीन खे मानी न खाराई उन जो पेट बुखारो हुजे पाण फरमायूं त अहिड़े टाइम ते तुंहिंजे लाइ भलो इहो हुयो त हज़ार मस्जिदूं तामीर करण खां इहे मिस्कीन जो पेट भरी विया सुभान अल्लाह जेके ग़रीब मिस्कीन नादार हबीब जा आशिको दस्तगीर सोहणे रज़ी अल्लाह ताला अन्हु सां एतिरियूं तरफ़ करीम जूं करम नवाज़ियूं आहिनि माफ़ कजो टाइम इंतिहाई मुख़्तसर आहे मुंहिंजो पंध बुध आहे अॻिते जो टाइम आहे मां साईं बसि मुंहिंजे ख़्याल में त जेको मूंखे टाइम बचणो हुयो उन खां थोरो सवाइ ई वठी वियो आहियां अल्लाह करीम तव्हां सभिनी जूं मुहबतूं क़ाइम ऐं दाइम रखे शाह रब करीम पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे सदक़े में ही जेको बि ज़िक्र थियो नसीहत जी का ॻाल्हि थी को हिकु मुस्लमान बि जेकॾहिं उन ते अमल करे त सच ॿुधायांव त असांजे मोहतरम भाउ मोहम्मद अज़ीम जो ही ख़ैर उन जे सदक़े में रब करीम संस वालिदैन ते रहमत नाज़िल शाह रब करीम उन्हनि जा दरजात बुलंद फरमाए मदीने वारे साईं जे सदक़े में हिन पाक ज़िक्र जी कचहरीअ जे सदक़े शाह रब करीम उनखे जन्नतुल फिरदौस में दरजात अता फरमाए ज़िंदगी जूं ख़ताऊं रब करीम उन्हनि जूं दरगुज़र फरमाए ऐं ज़िंदगी जूं नेकियूं क़बूल आमीन जो बुलंद आवाज़ हबीब जा प्यारा उम्मतियो असांजो अक़ीदो ईमान जेको सही हदीसुनि सां साबित आहे क़ुरान करीम पढ़िजे सदको कजे ख़ैरात कजे नफ़ली इबादत जेका बि आहे उहा सभई मरहूमीन जे रूहनि खे बख़्श करे सघिजे थी त ही ज़िक्र जी नसीहत भरी जेका कचहरी आहे इहा बि जेकॾहिं उन्हनि जे सवाब जे लाइ कई वई आहे त हीअ का मामूली ॻाल्हि कान्हे का रब करीम जे रहमतुनि में का खोट न आहे ज़ोर सां जो सुभान अल्लाह अञा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह रब करीम इंशा अल्लाह करम नवाज़ी फरमाईंदो बस जेके मूं अर्ज़ कया शाह रब करीम क़बूल फरमाए आमीन बिजाह नबील अमीन सल्लल्लाहु